हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शायरी में जिते सूरमियन ससुई मारुई सोहिणी सोरठ हीर ऐं नूरी जा किरदार मिलन था तो उते सूरमन राणू मेहार पुन्नू जाम तमाची राय ॾियाज जादम जखरे लाखो फुलाणी ऐं पनरे बडामानी जा किरदार पिण मिलन था। शाह साईं जे कलाम में मर्द किरदार एतिरा वाज़े ऐं चिटा जेतोणीक कोन आहिनि पर सूरमियन जा सारा किरदार मर्द किरदारनि जे चौतरफ़ फिरनि था। ॿियनि लफ़्ज़नि में खणी ईअं चइजे त सूरमियन जा सभु किरदार मर्द किरदारनि जे करे ई ज़िंदा आहिनि। हीरो जो किरदार आहे मर्द जंहिंजे चौतरफ़ी औरतुनि जो किरदार फिरे थो। जीअं ससुई आहे त कड़े ऐं कड़े पर में पेर पुनूअ जो सिक ॿधाई संदरो जान भले जड़े लॻियसि लऊं लतीफ़ चए मुंद झेड़े ऐं जड़े पर पढ़ी तां न पढ़े जे उमिरि सॼी ईअं करे सॼी उमिरि एॾी महिनत करे पर पुनूअ जे पेरनि जी मिटी जहिड़ी बि न थी। इन किरदार जेको आहे जंहिंखे अचीव करिणो आहे उहो त मर्द आहे, जेको हीरो आहे सो त मर्द आहे। इहो इन मर्द जी अचीव हाणे उहो बहादुर बि आहे, उहो बादशाह बि आहे, उहो छपर छां बि आहे, उहो सखी बि आहे, उन में हिमत बि आहे। जंहिंमें ससुई आहे त उते पुनू आहे, जे मूमल आहे त उते राणू आहे, जे लीला आहे त उते चनेसर आहे, जे मेहार सुहिणी आहे त उते मेहार जो किरदारु आहे, ऐं जिते मारवी आहे त उते उमिरि जो किरदारु आहे, ऐं जिते सम्झो त सोरठ आहे त राय ॾियाज जो किरदारु आहे। इहे त थिया हिकिड़ो सुरमा, उनजो पंहिंजो किरदारु आहे। ॿिया वरी उहे हुनजो पंहिंजी तारीख़ी हैसियत बि आहे, उनजा नाला बि। शाह साईं जे कलाम में सुर केॾारे में मर्द जंगी जोधो आहे। हणण हकलनि ॿेली सारण इहा मांझिया मर्क विझनि ता न फ़र्क़ु रुक वहंदी रांद में। त ॿिए हंधि लतीफ़ सरकार फरमाए थो सूर्या भाई सोभ के दिल जा वहम विसार हण भाला विड़ भाकरे आॾी ढालम ढार मथां तेग तरार मार त मतारो थी। त सुरखावड़ी में डूंगर डोरी वेयूं पब पई खीरूं खाहोड़ियुनि जूं आऊं तिन ॾोथियुनि जो पुछां पेर पई रुञनि रात रही डूंगर जिनी डोरिया। त सुर रामकली में इहो मर्द जोगी जॾहिं हिंगलोर वञे थो त ॿीहर मिले ई कोन। तव्हांखे साड़नि और जहां आहिनि ओताकनि में ॾह ॾह भेरा ॾींहं में पाण मथां न घोर वियाजे हिंगलोर त करम मिलंदई कापड़ी। सुर बिलावल में मर्द जादम जखरे रूप में ॾातार सखीब आहे वस उन्ही वेण खे जीअं दावत के दाता मज़ मज़ा वाता विझत ॾेई वात में। सुर ॾहर में वरी मर्द के लाखे फुलाणी जे रूप में धाड़ियल बि आहे जागो जाड़े जा समा सुखम सुमो पसो आं पारिया लाखो तो लोड़ियूं करे। शाह लतीफ़ जे कलाम में हुनरमंद किरदार पिण मिलनि था। सुर यमन कल्याण में लोहार जो ज़िक्र मिले थो। धौं धौं धमण वार अॼु पिण आगड़ियनि जे ॿारे मच मजाद जो ओतियाऊं अंगार धोधा थी मधार जम कचो रुक कणियूं थिए। ॾियारी बग़ैर नालनि जे किरदार आहिनि जंहिंमें लोहार को कमु समाज में कहिड़ो उनजो किरदारु कहिड़ो ऐं उहो लोहार केॾी महिनत करे थो। उन मां हिकिड़ो हज़रत शाह साईं जो इहो सबक़ु त जीअं हू महिनत करे थो असांखे बि महिनत करणु खपे। नंबर ॿियो उहो लोहार छा करे थो उहो ख़ामोशियूं ॻोल्हे उनखे पघारे लो करे काराए थो बनाए थो त इंसान जो कमु बि ईअं। त सुर कोयारी में वाढे जो ज़िक्र पिण मिले थो। डूंगर तूं ॾाढो ॾाढा ॾाढा यूं करी मूं तन अंदरि तीअं वहें जीअं वण वढे वाढो ई करम जो काढो नात पथर केर पंध करे। लतीफ़ सरकार सुर सारंग में हारी जो बि ज़िक्र करे थो। अॼु पिण उतर पार ॾे ताड़े कई तवार हारियनि हर संभाया सराह थिया सिंगार अॼु पिण मुंहिंजे यार वसण जा वेस कया। सुर घातू में वरी मच्छी मारींदड़ मलाहनि जो ज़िक्र मिले थो। आई जा लुडो लोड ई पर घातू अड़नि जी कुन कलाची कोड सुख न सुता कॾहिं। शाह साईं जे कलाम में मर्द कॾहिं सुर लीला चनेसर में चनेसर जे रूप में सुल्तान बि आहे। चनेसर चौरंग बरंगो लोक ॿियो तहसीं छिनियो संग वञियो हार हथ छुए।
त कॾहिं वरी सुर सोरठ में ॿीझल जे रूप में पेनार बाहे जाजक जूनागढ़ में को अताई आयो तंहिं कामल कढे केनरो वेही वॼायो शहर सॼो ई सुरसी तंदन तपायो दायूं दरमांदियूं थियूं ॿायनि ॿाॾायो चारण ते चाहियो त मारी आहे मंगणू। शाह साईं जे कलाम में इहे सारा किरदार ऊंचे घाट इंसानी ज़िंदगी जे चौधारी फिरंदा रहनि था। संस कलाम में मर्द किरदार बहादुरी जुस्तजू सखावत ऐं रूहानियत जी अलामत आहे। शाह साईं जे कलाम में मर्द किरदार खे मरकज़ी हैसियत हासिल आहे। मज़कूरा सुरनि में शाह साईं जे कलाम खे पढ़ण खां पोइ मालूम थिए थो त रूहानियत जो सफ़र बि मर्द ई तय करे थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शाह साईं जे कलाम में मर्द जे किरदार तोड़े वञे फ़लसफ़े खे आम करण लाइ असां सभिनी खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे त जीअं शाह साईं जो फ़िक्र असांजे नौजवान नसल ताईं पहुची सघे। कैमरामैन ख़ादिम हुसैन कोरेजो ऐं नूरल ख़ासकेली सां गॾु मियां मीर चांडियो, सिन टीवी न्यूज़, खोरवा। सुखलवारी सदा